अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों। आबादगारनि में ऐं हुकूमत में वॾी हिकिड़ी कशमकश हले पई, जंहिंमें हुकूमत बि परेशान आहे पर आबादगार बि तमामु घणा परेशान आहिनि। बहरहाल परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे को। नंढिड़ो हिकिड़ी ॻाल्हि पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको कणिक ख़रीदारी जो टारगेट हुयो 9,73,900 मैट्रिक टन जो, उहो कंप्लीट न पियो थिए। हाणे उन जे करे मसइला पिया थियनि न। माना हाणे 20% बि जेको आहे इहो टारगेट पूरो न पियो थिए गवर्नमेंट जो। हाणे जेकॾहिं गवर्नमेंट जो टारगेट पूरो न पियो थिए त लाज़मी ॻाल्हि आहे गवर्नमेंट इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचींदी त इहे छो इशूज़ थियनि पिया। हर साल आबादगार गवर्नमेंट खे मतिलबु कणिक ॾियण में अॻकथी कंदा हुआ, अॻराई कंदा हुआ। हाणे इहो मसइलो छो पियो थिए? मतिलबु 20% बि जेको गवर्नमेंट खे कणिक कोन मिली आहे। लाज़मी इन्हनि शयुनि ते गवर्नमेंट तहक़ीक़ कंदी त सब्सिडी बि ॾिनोसीं, पैसा बि ख़र्चु कयासीं, अरबें रुपया बि विया। मतिलबु असांजो 20% टारगेट कोन थो थिए, मुल्क में वॾो नुक़सानु थींदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि कराए छॾियूं त इहे ईंदड़ वक़्त में अञा चैलेंजिस ज़्यादा हूंदा। हींअर जेके मसइला आहिनि ईंदड़ वक़्त में ईअं सम्झो त ॿीणा चवणा हूंदा। छो जो असां वटि जेका सूरत हाल आहे, ट्रांसपेरेंसी कोन्हे को, पॉलिसीज़ कोन्हनि को, या उन्हनि ते सही नमूने सां सोचियो कोन थो वञे। कहिड़ा कहिड़ा मसइला, मतिलबु छाजे करे गवर्नमेंट खे कणिक घटि मिली आहे, उनजा सबबु कहिड़ा आहिनि, जमा कराइण जा कहिड़ा सबबु आहिनि जो आबादगारनि कणिक न जमा कराए सघिया, या मतिलबु घटि कणिक छो मिली आहे। हिकिड़ो आहे त सेंटर देरि सां खोलिया। गवर्नमेंट 1 अप्रैल ते ऐलान कयो, उन खां 20-25 ॾींहंनि खां पोइ बि माना ईअं सम्झो 90% खां मथे जेको आहे सेंटर खुलिया ई कोन। पहिरियां खां का वाज़े पॉलिसी कोन हुई त कणिक ॾिनी वेंदी, मतिलबु हारी कार्ड वारे या सब्सिडी वारनि खे जेको आहे कणिक गवर्नमेंट खे ॾिनी वेंदी। इन जे तरफ़ लाइ माना पहिरियां खां का बि सोच वीचार कोन हुयो। जॾहिं आबादगार जी कणिक निकिरी वई, ठीकु आहे, मिसाल जेकॾहिं मार्च में फरवरी में ऐलान करे छॾिया त हुकूमत जे लाइ को मसइलो कोन थियो आहे, छाकाणि त रेट वधीक हुयो ऐं हारी कार्ड ऐं सब्सिडी जे जेको प्रोग्राम में जेका वॾी करप्शन थी, उन जे करे माना आम माण्हू जेके जन वटि ज़मीन कोन हुई, जिन खे हरू भरू जा पैसा मिलिया करप्शन जे लिहाज़ सां, उहे माण्हू मार्केट में निकिरी आया। ठीकु आहे, त हाणे मार्केट जो अघु वधीक थी वियो ऐं गवर्नमेंट जो रेट घटि हुयो, इन जे करे आबादगार न ॾेई सघिया। पहिरियां खां वाज़े पॉलिसी हुजे हा त आबादगार थी सघे थो गवर्नमेंट खे कणिक ॾियण में देरि न कंदा ऐं गवर्नमेंट जो टारगेट पूरो थी वञे हा। आबादगार जन कणिक ॾिनी, उन्हनि जो जेको आहे रक़म टाइम ते कोन मिली। माना हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं बि गुज़री विया। चलो कंहिं खे 24 कलाकनि में मिली, कंहिं खे 48 कलाकनि में मिली। उहे हूंदा 10% माण्हू जिन खे मतिलबु देरि सां मिली, उहे हूंदा 40% माण्हू असांजा, 50% हूंदा उन खां वधीक हूंदा। माना हफ़्तो 15 ॾींहं 10 ॾींहं 20 ॾींहं जेकॾहिं देरि सां मिले थी, 2 लख रुपया, 4 लख रुपया, 3 लख रुपया, त इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे न। त माना जेकॾहिं तव्हांजा 50,000 सीट जी आहिनि, उन 50,000 जे हवाले सां तव्हां जेकॾहिं का ॾेती लेती कई आहे, तव्हांखे देरि सां मिलंदी, इहो हिकिड़ो नुक़सानु आहे। इन जे करे बि इहे ॻाल्हियूं सोशल मीडिया ते अची वियूं ऐं गवर्नमेंट मतिलबु पंहिंजे हुकुम ते अमल दरामद कोन करे सघी। त छा थियो त माना गवर्नमेंट जी साख ख़राबु थी ऐं आबादगार उन्हनि मतिलबु कणिक ॾियण खां लहवाए विया ऐं कीबाए विया त बाबा जेकॾहिं ॾींदासीं त असां सां बि इहो मसइलो थी सघे थो। ॿियो हिकिड़ो मसइलो हुयो त सेंटर तमामु घणो परे हुया। ठीकु आहे, माना सेंटर जेकॾहिं मिसाल 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 20 किलोमीटर परे हुयो, गवर्नमेंट जो अघु घटि, मार्केट जो अघु वधीक, सेंटर परे, किराओ, ट्रांसपोर्ट, लेबर चार्जिस। आबादगार सोचियो त हाणे जेकॾहिं गवर्नमेंट खे कणिक ॾींदासीं त असांखे फ़ाइदो न आहे। ठीकु आहे, ऐं आम आबादगारनि जी ॻाल्हि ई गवर्नमेंट कोन कई। जेका गवर्नमेंट सब्सिडी ऐं हारी कार्ड वारनि जी ॻाल्हि कई, हुननि सम्झो त उन्हनि ई माण्हुनि खे मिलियो आहे कणिक, जिन खे मतिलबु सब्सिडी मिली आहे, उहे जमा कराईंदा। तव्हांखे 1 एकड़ वारो कीअं जमा कराईंदो, तव्हांखे 2 एकड़नि वारो कीअं जमा कराईंदो, तव्हां 5 एकड़नि वारो कीअं जमा कराईंदो, तव्हांखे 6 एकड़नि वारो, 7 एकड़नि वारो थी सघे तव्हांखे कुझु मण जमा कराए, बाक़ी 4-5 एकड़नि वारो कीअं तव्हांखे कणिक जमा कराईंदो। लाज़मी ॻाल्हि आहे, आबादी वधियल आहे त उन्हनि घर में ईअं सम्झो 15-20 भाती या 8-10 भाती आहिनि, माल मता आहे, त उहे उन्हनि जे घर जे ख़र्चे जे लाइ उहा कणिक पूरी पई थी वञे। 5-6 एकड़नि वारो तव्हांखे ॾेई कोन पियो सघे। तव्हां छा कयो त जन वटि सब्सिडी मिली आहे, जिन खे हारी कार्ड मिलियो, उहे सभु जमा कराइनि। इहा तव्हांजी पॉलिसी हिकिड़ी वाज़े कोन हुई, इन जे करे बि गवर्नमेंट खे कणिक कोन मिली। सेंटर देरि सां खोलिया, उन खां अलावा मार्केट में अघु घटि हुयो, सेंटर परे हुया। हाणे इहे सिलसिलो जेकॾहिं हलंदो त छा थींदो?
मतिलबु जेकॾहिं गवर्नमेंट खे कणिक न मिलंदी, गवर्नमेंट जो टारगेट पूरो न थींदो त छा थींदो? त जॾहिं बि ख़ुदा न ख़ास्ता का मतिलबु शहरनि में खोटी अची वेंदी आहे, कणिक जो बहिरान थी वेंदो आहे, या को किथे मतिलबु डिज़ास्टर अची वेंदो आहे, बारिशूं, मींहुं, तूफ़ान, या जिते केॾांहुं का ॿोॾि, को ज़िलज़िलो अची वेंदो आहे, त गवर्नमेंट जो पंहिंजो स्टॉक हूंदो आहे, त उहो उन्हनि माण्हुनि खे उतां कणिक खणी ॾींदी आहे। ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का कंडीशन अचे थी गवर्नमेंट वटि कणिक हूंदी कोन त ॾींदी किथां? ॿियो त गवर्नमेंट जा सेंटर जेके आहिनि या जेके गोदाम आहिनि एतिरा पुराणा आहिनि, उते का बि देखभाल कोन्हे को। टू बी वेरी ऑनेस्ट, वीडियोज़ ॾिठियूं आहिनि, अखियूं ॾिठा माण्हू विया आहिनि, असां पाण ॾिठा आहिनि, किरोड़े मण जेको आहिनि, लखे मण जेको आहे ख़राबु थी थो वञे पर कंहिंखे ॾियनि कोन था। इन खां बि माण्हू तमामु घणा बाग़ी आहिनि। न ॾींदा त गवर्नमेंट खे वॾा मसइला थींदा, गवर्नमेंट जे लाइ बि, आबादकारनि जे लाइ बि, शहरी आबादी जे लाइ बि तमामु घणा मसइला थींदा। अगरि सब्सिडी बंदि थींदी छा थींदो? इहो बि हिकिड़ो गवर्नमेंट जो नुक़सानु आहे, आबादकार जो को नुक़सानु कोन थींदो। ठीकु आहे, कणिक जो बहिरान वधंदो सब्सिडी बंदि थियण सां, घटि पोखी थींदी, छो जो तव्हां गवर्नमेंट पाण हेरायो आबादकारनि खे, सब्सिडी थिए न, गवर्नमेंट हेरायो आहे त हाणे गवर्नमेंट जा नतीजा बि पाण भोॻींदी। सब्सिडी ॾींदी त माण्हू इन लालच में कणिक पोखींदा, सब्सिडी न ॾींदी त मां सम्झां थो, मुंहिंजी ज़ाती राय आहे, थी सघे थो गवर्नमेंट खे इन्हनि जा ख़राबु नतीजा ॾिसणा पइजी वञनि, या जेकॾहिं वाज़े पॉलिसी न हूंदी, वाज़े हिकमत अमली न हूंदी, गवर्नमेंट परेशान थींदी। कणिक जो बहिरान वधंदो, घटि पोखी थींदी, छो जो महांगाई तमामु घणी आहे, आबादकार ख़र्चो बर्दाश्त नथो करे सघे। हींअर बि चवनि त तव्हांजो डीज़ल महांगो आहे, पेट्रोल महांगो आहे, हर महांगा, लेबर चार्जिस महांगी आहे, ट्रांसपोर्ट तव्हांजो महांगो आहे, हर शइ डिपेंड करे थी डीज़ल ऐं पेट्रोल ते, ऐं ज़रई ज़हर महांगा, ॿिज महांगा, भाण महांगा। सब्सिडी न मिलंदी त घटि पोखी थींदी, कणिक महांगी थींदी, छो जो घटि पोखी थींदी त डेफिनेटली मार्केट जो उसूल आहे, त माना मार्केट जो हिकिड़ो इकनॉमिक्स जो लॉ आहे, त डिमांड ज़्यादा हूंदी त जेकॾहिं मिसाल त रेट वधीक हूंदो, ठीकु आहे, डिमांड घटिजी वेंदी त माना रेट घटिजी वेंदो, ठीकु आहे, मुल्क ऐं सिंध जो नुक़सानु थींदो। तव्हां सोचे छॾियो, असांजे सूबे मां पंजाब, KPK, बलोचिस्तान, अफ़गानिस्तान, ईरान ऐं मतिलबु ॿियनि मुल्कनि में कणिक वेंदी हुई, ठीकु आहे, असांजे ज़िले सूबे मां बि, पाकिस्तान मां। जेकॾहिं असांजे सूबे कंहिं हिकिड़े में बि घटि थींदी त इहो बहिरान वधंदो। पंजाब में बि वॾी सूरत हाल ख़राबु आहे। मुआशी बदअमनी वधंदी, जेकॾहिं मिसाल आबादकार ख़ुशि न हूंदो, आबादकार मतिलबु पंहिंजे ॿार पढ़ाए न सघंदो, हॉस्पिटल्स जा ख़र्चा न करे सघंदो, आबादकार ख़ुशहाल न हूंदो, बदअमनी वधंदी, ठीकु आहे, चोरियूं चकारियूं वधंदियूं। तो इहे माना जेके आहिनि तमामु घणा ख़दशात आहिनि। कणिक जो अघु ईंदड़ वक़्त में सुठो, हाणे गवर्नमेंट छा करे न, गवर्नमेंट हुकूमत खे छा करणु घुरिजे, आबादकारनि खे सहूलियतूं ॾिए, ठीकु आहे, कणिक जो अघु ईंदड़ वक़्त में सुठो ॾिए, भाण ऐं ॿिज ते सब्सिडी ॾिए, वाज़े पॉलिसीज़ ॾिए, आबादकारनि सां ताउन करे, इन्हनि शयुनि ते हिकमत अमली सां कमु करे। असांजो मिनिस्टर बयानु तक नथो ॾिए, पंजाब जो मिनिस्टर आहे, सॼो ॾींहुं हर रोज़ु हुनजो वीडियो बयानु लॻलु आहे, प्रेस कॉन्फ्रेंस लॻलु आहे, असांजो मिनिस्टर आहे, टके जो अहसासु कोन्हे के त छा पियो थिए, छा न पियो थिए, उहो मीडिया ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे को, ईअं इदारा कोन हलंदा आहिनि। अलाह ऐं अलाह जो हबीब सिंध खे त आबादु रखे, पाकिस्तान खे आबादु रखे, पर हिननि जेके माण्हुनि जे हथ में आई आहे न, सिंध जो अलाह ई वाही आहे। ज़रात सां वॾा चैलेंजिस आहिनि, ज़रात खे बचाइण जे लाइ असांखे वॾी वाज़े हिकमत अमली ठाहिणी पवंदी, न त ईअं दरपदर बैंकनि जा धिका ऐं सेंटरनि जा धिका ऐं जेको आहे ऑफिसनि जा धिका, इहे सिलसिला असांजा क़िस्मत में लिखियलु हूंदा। पंहिंजी तक़दीर पाण न बदिलाईंदासीं, असांजी तक़दीर ॿियो को अची न बदिलाईंदो। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।